मुसलमान ये जिक्र जी महफिल आम महफिल ना है। अल्लाह ताला जे दरबार में हिकिड़ो दफ़ो फरिश्तन अर्ज़ कयो मौला इंसान के एतरी इज्जत ॾिनी थई राज कहिड़ो आहे। वक्त दौर हुयो सुणे इब्राहिम खलीलुल्लाह जो मुझे रब फरमायो ऐ फरिश्तो ज़मीन ते लही वञो वञी किथे जिक्र जी महफिल कयो त तव्हांखे ख़बर पवे त मां करीम रब इंसान के अजीम छो बनायो आहे। मलाइकन इंसानी सूरत में गॾिजी इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह माल सां घणो नवाज़ियो हो। अणखुट माल हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल में मौजूद आहे। अल्लाह जे हुक्म सां आसमान मां फरिश्ता आया ज़मीन ते बीही करे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पासो वठी करे सुहिणे आवाज़ सां मुंहिंजे करीम रब जो ज़िक्र करण शुरू कयो। छा शुरू कयो? गाला गाला छा शुरू कयो? मुंहिंजा दोस्त कॾहिं आधी रात जो जागी ऐं झंग में वेठो हई 12 पूरा थींदा आहिनि त वणनि मां पखियुनि जे बोली ज़िक्र जी ईंदी आहे। हा या नचो न सुभान अल्लाह साहब कि न तव्हां रात जो जागंदा ई कोन आहियो। भला हारी पानी ते वींदा हो तव्हां खां तो पुछां मुंहिंजा दोस्त असां तूं त घड़ी ॾिसंदा हो त टाइम घणो थियो आहे। पखियुनि खे केरु थो ॿुधाए त हींअर 12 थिया आहिनि अल्लाह जो ज़िक्र कयो। हींअर 1 थियो आहे अल्लाह जो ज़िक्र कयो। तव्हां नोट कयो हर कलाक पूरो थींदो अचानक ईअं ज़िक्र जूं लोलियूं थी वेंदियूं ज़िक्र जूं ॿोलियूं थी वेंदियूं। कुझु मिंट वरी ख़ामोश वरी कलाक पूरो थींदो वरी ज़िक्र जूं लोलियूं थींदियूं वरी ज़िक्र जूं इन पखियुनि खे केरु थो ॿुधाए जो जेको टारीअ ते निंड करण वारनि खे संभाले रहियो आहे उहो ई उन्हनि खे पंहिंजी यादि बि ॾियारे टारीअ ते निंड कंदो आहे पखी टारीअ ते वेठो आहे निंड पियो आहे उन टारीअ ते निंड कंदड़ पखीअ खे केरु हिफ़ाज़त करे रहियो आहे चओ मुंहिंजो करीम रब हिफ़ाज़त करे रहियो आहे। आधी रात जो उन ज़िक्र जी बोली कीअं थींदी आहे पर कॾहिं सोचो त थींदी छाजे लाइ। उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था। पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था। कयो नजर सभिने बेनिहारन था कयो नजर सभिने निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात। पखियुनि वेचारनि वटि हूंदो छा आहे तो त 50 मण जी पली भरे छॾी आहे 100 मण जी पली भरे छॾी आहे गुदाम अन्न जो भरे छॾियो आहे लेकिन पखी वेचारा चुभ में चुगी आया सुबुह जो वरी अल्लाह मालिक कॾहिं बि पखियुनि वेचारनि ईंदड़ ॾींहं जे लाइ गॾु कोन कयो आहे पर हर कलाक खां पोइ रब जो ज़िक्र कंदा आहिनि। पोइ बेवफ़ा इंसान पलियूं अन्न जूं भरियूं पयूं अथई खाई पी ऊंधो थी सुम्ही खोगरे जो ठका हणंदो आहे मुंहिंजे रब जो ज़िक्र करण तोखां विसरी वेंदो आहे। एॾो बेवफ़ा आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिसी करे मलाइकनि ज़िक्र जी महफ़िल कई जॾहिं सुहिणो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु। ॻोठ रमज़ान ॾाहिरीअ वारा अॼु जे दिल खोले
जिक्र करियां तही मैलन तई तो जो आवाज पहुंचे पर तोखे सी तो थे न हाँ यार भले तू सी में हुज जॾहिं फरिश्तन सुने आवाज में जिक्र कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन ते पयो माल खे छॾी ॾिठई त जवान हन सोना रब जो जिक्र करे रहिया हन वेही रहियो उन्हनि सां गॾु जिक्र जी महफ़िल हली रही आहे इब्राहिम अलैहिस्सलाम भी जिक्र जो मज़ो वठी रहियो आहे कुझु घड़ियूं गुज़रियूं मलाइकनि जिक्र बंदि कयो इब्राहिम अलैहिस्सलाम अखियूं खोले चयो यार तव्हांजो आवाज केॾो न भलो आहे रब जो नालो अॻे ई सुहिणो आहे वरी तव्हांजे आवाज में जेको दर्द आहे मुंहिंजी दिलि थी चवे महिरबानी कयो वरी रब जो ज़िक्र कयो तव्हां अल्लाह जो ज़िक्र था कयो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे मलाइक जेके इंसानी सूरत में हुया उन्हनि चयो ॻाल्हि ॿुधो असां ज़िक्र करे छॾियो हाणे ईअं कोन कंदासीं ज़िक्र तॾहिं कंदासीं जॾहिं असां सां सौदो कंदे सोणे इब्राहिम चयो जेके मुंहिंजूं बकरियूं हन सभई बकरियूं तव्हांजे हवाले थो कयां मूंखे रब जे ज़िक्र जी लोली वरी ॿुधायो ओ मुझा दोस्त अजीज फरिश्तन वरी जिक्र शुरू कयो सोने इब्राहिम अलैहिस्सलाम वरी जिक्र जो मज़ो वरतो जिक्र जो मज़ो अचे त खबर पवई न जिक्र करी त खबर पवई न तोखे केड़ी खबर जिक्र जो मज़ो पुछणो थई त अल्लाह जे कामिल वलियन का पुछ सोने सचल सईं का पुछ जै दाह करे चयो ओ जै दिल पीता इश्क द मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है जह दिल पीता इश्क तजाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इन दिल के कदे जिक्र जी मौज ॾियारे ॾिस इन दिल में कदे अल्लाह जो जिक्र करे ॾिस दुनिया निंड में हुजे तू पंहिंजे करीम रब जो जिक्र करे पंहिंजे नीह के करीम रब सां लाहे ॾिस ख़बर पवई त अल्लाह सां प्यार करण वारनि खे रब केतिरी इज़त ॾींदो अल्लाह जो जिक्र कंदे करीम रब सां प्यार कंदे जबलनि में हूंदे जंगलनि में हूंदे इंसान भली न हुजनि झंग जा जानवर भी तुझे कदमनि में किरी सजदा कंदा रब जे जिक्र जे सदके में अजीजा ने मन अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम वरी जिक्र जी मौज वरती कुछ घड़ियों गुजरियो वरी मलाइकन जिक्र बंद कयो सुने इब्राहिम चयो गाल बुधो यार ये न कयो वरी जिक्र कयो उन्हनि चयो त वरी सौदो कर गौर कर मुसलमान अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम सौदो किए कयो ज़ाकिरन के तो चवे गाल बुधो माल त तवा के देई छडिम हाणे बियो कुछ कोने बल्कि हिकड़ी शय मोट मौजूद आ इन माल जे चारण ला तवा के धनार जी जरूरत आ मां पंजे पाण के तहां जे हवाले तो कया मुखे रुगी हिकड़ी लोली जिक्र जी करे बुधायो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी जॾहिं फरिश्तन के पंहिंजी जान जी ऑफर कई फरिश्तन जिक्र करे बाद में बुधायो त असां अल्लाह जा मलाइक हो मुझे रब चयो ॾियो ख़बर तव्हां चयो पे त मौला इंसान के एतरी इज्जत छो ॾिनी थई ॾियो ख़बर इंसान मां रब सां केतिरो प्यार थो करे चयो मुंहिंजा मौला असां त तुंहिंजे कुदरत जा मज़ा ॾिसे वेठा आहियूं पर जे इहो इंसान ॾिसे हा त शायदि पंहिंजी पूरी ज़िंदगी तुंहिंजे ज़िक्र खां कॾहिं बि पंहिंजे मुंह के कोन मोड़े ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह जे जिक्र तो लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जा